इंशाअल्लाह क़यामत जे सुबह ताईं हक़ ऐं सच जा नारा लगदा रहा। जेकॾहिं ज़ालिम समझन था त असांजे क़त्ल जे करे दीन जो कम रुकजी वेंदो त ग़लत था समझन। मां हिकड़े खे मारींदा त 1000 पैदा थींदा। इंशाअल्लाह अल्लाह अकबर जूं सदाऊं बुलंद थींदियूं रहंदियूं इंशाअल्लाह। शायद उन्हनि खे इहा ख़बर न आहे त असांजे अमड़नि असांखे बुज़दिली ऐं बेग़ैरती जी थञ प्यारी कोन्हे। जेसिताईं जिया रहूं हक़ ऐं सच जे परचम खे बुलंद कंदा ईंदासीं। हे कंध कपजी त सघनि था पर अल्लाह जे दर खां सवा कंहिं गैर जे दर ते झुकी नथा सघनि। असांखे पक्का त जेकॾहिं हयाती आहे त को मारे नथो सघे, मौत आहे त को बचाए नथो सघे। असां मुशरिक न आहियूं, मुवहिद आहियूं। जॾहिं असांखे ख़बर आहे, पक्का यकीन आहे, ईमान आहे त हर शइ अकेले अल्लाह जे हथनि में आहे, पोइ ॿियनि खां छोड़िजाऊं। उन खां डिॼंदासीं, उनखे सॾींदासीं, उन जे दर ते झुकंदासीं। अहिड़नि वाक़ियनि जे करे हे असांखे टेजारनि था, पर अल्लाह जो कसम अहिड़ा वाक़िया ॾिसी असांजो ईमान अञा पको थो थिए। बज़ाहिर बचण जी सूरत कान्हे। 8 माण्हुनि जो घेरो, सभिनी खे क्लाशन को फैंची थ्री, हिक खे LMG, मूं वटि रुगो 2 हथियार बंद। गोलियुनि जो मींहुं वसायो, 2 गोलियूं तिर ते घुसी वयूं जो मुंहिंजे सीट जे पोयां लॻियूं। अल्लाह उन्हनि खे नाकाम कयो। जो पहिरियों हमलो न आहे, टियों चौथों हमलो आहे, पर हज़ारे हमला थियनि। जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ां ज़िंदगी लिखियल आहे त कुझु नथा करे सघनि। इंशाअल्लाह न दीन खे छॾिबो, न दीनदारनि खे छॾिबो। कुछ भी थी पाए इस्लाम जे दुश्मननि जे साम्हूं